हाजी शेफ़ी मोहम्मद सठियो छो त बजाए असां सबर में या बीमारी में घर में मरण खां चवंदा जदो जी राह में पाण खे मौत मिली वञे त भली भली ॻाल्हि आहे। सिंध प्राइम मिनिस्टर उतां जे हक़नि जे लाइ, पंहिंजे हक़ जे लाइ, पंहिंजे ॿचनि जी रोज़ी लाइ, पंहिंजी इज़त जे लाइ ऐं पंहिंजी अॻुवानी में उन जी ऐलान कंदासीं मरण घड़ी ताईं बुख हड़ताल कंदुसि। पोइ सिंध जो जेको बि उस्ताद जेको ज़िले जो सदर आहे, मर्कज़ जो उहिदेदार आहे, त उन सभिनी खे अपील कंदुसि जेके सिंध जा सवाल उस्ताद असां मूंसां गॾु जेको बीहंदो उन जी मर्ज़ी आहे। पर बहरहाल पंहिंजो पाण जेसि ताईं असांजो मसइलो नोटिफिकेशन जारी न थींदो तेसि ताईं मरण घड़ी ताईं बुख हड़ताल थी वेंदुसि। ऐं जहिड़ी मरण घड़ी ते बुखार थींदुसि वेंदासीं, छो त असां पंहिंजी ज़िंदगी तां हथु खणी वियूं था त पोइ असां पूरी सिंध में उन ॾींहं खां सभिनी स्कूलनि जी तालाबंदी हूंदी, प्राइमरी स्कूलनि जा सॼी सिंध जा बंदि हूंदा। तंग आई त जंग आई त जॾहिं पंहिंजो पाण असां पाण खे मौत लाइ पेश था करियूं, असां पंहिंजो सर्विस ते पूरी सिंध जा जेका असांजो यूनिट तहलकनि जा तहलका सिटी ऐं टाउन उहे यूनिट पंहिंजे सेंटरनि ते उस्तादनि वटि वञी दस्तख़त हिकिड़ी मुहिम हलाए वज़ीर सिंध ऐं वज़ीर तइलीम सिंध ॾांहुं यादाश्तनामो मोकिलींदा त सिंध जे प्राइमरी उस्तादनि जो जेको सर्विस स्ट्रक्चर तव्हांजी महिरबानी सां मिलियो, फाइनेंस खातो करण जे लाइ तयारु न आहे, महिरबानी करे असांखे नोटिफिकेशन जारी करायो। उनखां पोइ जेको ॿियो मरहलो आहे 22 खां 24 अगस्त 22, 23, 24 अगस्त सिंध जे सभिनी 22, 23, 24 अगस्त सिंध जे सभिनी तहलके हेडक्वार्टर में रैलियूं कढी प्रेस क्लब जे अॻियां बुख हड़ताली कैंप कई वेंदी। जीअं हुकूमत वक़्तु उस्ताद बुख हड़ताल ते वेंदो दुनिया ॾिसंदी त असांखे पंहिंजो हक़ु ॾियो, इहो स्कूल टाइम खां पोइ। उनखां पोइ 5 ऐं 6 सेप्टेंबर ते ज़िले हेडक्वार्टर में हिते जी मुज़ाहिरा थींदा। 15 अक्टूबर ते इंतिहाई मजबूर थी 15 अक्टूबर ते 12 सेप्टेंबर खां भटशा खां नागमार्च पैदल नागमार्च कयो वेंदो। जीअं माज़ी में सिंध जे प्राइमरी उस्तादनि पंहिंजे हक़नि जे लाइ भटशा खां पैदल नागमार्च कयो। 12 सेप्टेंबर खां भटशा खां कराची प्रेस क्लब ताईं नागमार्च कयो वेंदो। इहो बि स्कूल टाइम खां पोइ। असां नथा चयूं त का तइलीम डिस्टर्ब थिए ऐं हींअर गर्मी जी मौसम आहे, गर्मियूं सर्दियूं सर्द ईंदियूं आहिनि, पर इंसानु जॾहिं पंहिंजे इस्लाम बि चवंदो पंहिंजे हक़ जे लाइ जिहाद करियो, पंहिंजे हक़ जे लाइ विढ़ो। हीअ असांजो हक़ु आहे जेको हुकूमत सिंध ॾिनो आहे। हरू भरू फाइनेंस खातो अछो हाथी आहे, कारो हाथी थी वेठो आहे, ॾियण लाइ तयारु कयूं, पर असां मजबूर थी असां गर्मी में बि पंहिंजे सर ते ॾींहुं खे वसाईंदासीं, कराची प्रेस क्लब ते धरणो हणंदासीं। उनखां पोइ